कलोई भरसा ॻोठ नेवीचक में ॻोठाणनि जो कुकड़ी फार्म मालिक ख़िलाफ़ एहतजाज। कुकड़नि जा फार्म ॻोठ खां परे ठाहिण जो मुतालबो। मक़ामी पटेलनि जी मार्फत ॿाहिरि खां आयल माण्हुनि कुकड़नि जा शेड लॻाया आहिनि, जंहिं करे भरपासे जा सवनि जी तादाद में रोलू कुतनि स्कूली शागिर्दनि खे ज़ख़्मी कयो आहे। ॻोठाणा 20 खां मथे ॻोठनि जा रहवासी आज़ार हिट आहिनि। फार्मनि अंदरि मोल कुकड़ियुनि खे घरनि भरिसां फिटो कयो थो वञे। रहवासी ख़ारिश ऐं चमड़ीअ खां सवाइ मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। DC बदीन ऐं SSP बदीन ऐं सेशन जज बदीन नोटिस वठी नेवीचक में अवाम लाइ जुड़ियल कुकड़नि जा फार्म इंसानी आबादी खां ॿाहिरि क़ाइमु कया वञनि। ही फार्म काफ़ी सालनि खां असांजी ज़ाती ज़मीन में जुड़ियल आहिनि। हुन चयो त हर जाइज़ मुतालबो ॻोठाणनि जो मञण लाइ तयारु आहियां। इल्ज़ाम हेठि आयल ज़मींदार हाजी उस्मान कुंभर। रिपोर्ट अब्दुल वहाब बलोच, कलोई, लाडवाइस न्यूज़। असां ते वॾो मुर्गी फार्मनि जो आज़ार आहे ऐं उन खां ॿिए नंबर में असां ते उन मुर्गी फार्म जी वजह सां कुतनि जो वॾो आज़ार आहे। मुर्गी जेका मरे थी, पहिरीं त असांजे घरनि जे पासे में फॻाईंदा हुआ, कुता खणी ईंदा घरनि में। उन वजह सां जेको आहे सो असांजा ॿार बिल्कुलु स्कूल खां महिरूम आहिनि, स्कूल वञी कोन था सघनि। ठीकु आहे, इन कुतनि जी वजह सां। हाणे जॾहिं असां उन्हनि खे चयो आहे तॾहिं उहे साॻी कुतनि इहो कटा भरे मुर्गी जा फॻाए अचनि था पुराण ते बिल्कुलु कड़ ते कुतो ॾाढो आहे। पुराण में अञा ताईं कटा मौजूदु मुर्गी जा पिया आहिनि। असां ते वॾो आज़ार आहे, असांजे घरनि जे टचिंग में आहिनि बिल्कुलु। ठीकु आहे, उन मज़ा असांखे बिल्कुलु वायरस पैदा थी वियो। उहो माण्हू असांजे ॻोठ में चङो न आहे जेको बिल्कुलु हर माण्हू बीमार लॻो पियो आहे। सभिनीनि खे बिल्कुलु वायरस लॻल आहे। असां महिरबानी करे इहो आज़ार लाथो वञे।